चवन लगा बादशाह बुरो हाल असांजा जवान मार जी विया माल असां खां खसजी विया वॾो नुक़सान थियो असांखे सिर्फ़ उन्हनि मुस्लमाननि मञा टे सगा भाइर हथ आया आहिनि उहे असां गिरफ़्तार करे वठी आया आहियूं बादशाह इन्हनि टिनी भाइरनि खे चवण लॻो ओ भाइरो असांखे कावड़ वॾी आहे अवांजी फौज असांजा जवान मारिया असांजा माल खणी विया जानी भाली असांखे नुक़सान ॾिनो मूंखे कावड़ आहे मां इहा कावड़ तव्हां मां कढां पर न अवां असां वटि मुसाफ़िर परदेसी क़ैदी थी आया हो अवां जे लाइ हिकिड़ो शर्त आहे सिर्फ़ रसूलुल्लाह जी ज़ात जो कलमो छॾे वञो इस्लाम छॾे वञो अल्लाह रसूल जी ॿोली छॾे वञो तव्हांजे लाइ माफ़ी आहे तव्हांजे लाइ घर तव्हांजे लाइ ज़मीनूं सभु कुझु आहे चई भाइर हेरकल बादशाह जेको सुपर पावर हुयो उनजी अखियुनि में अखियूं विझी चवण लॻा बादशाह असांजा हथ ॿधाइण त ख़ैर आहे असां कैदी आहियूं त ख़ैर आहे पर सो न सवाया सुपरी तोरिया तान तुरनि मेखू जन जो मन अंदर चोरिया तान तुरनि से सजर कीअं विसरनि जन खे सांझ मुसाह में सुभान अल्लाह बादशाह चवण लॻो तलवारूं हिन लाइ भाला चवण लॻा बादशाह असांखे डिजारनि कुछ नहीं परवाह क्या ताब है तेरे तीर में है हमें मंजूर जो रब ने लिखा तकदीर में परायो मुल्का हथ ॿधा पिया आहिनि कैदी पर ईमान त निहारी केॾो मज़बूत आहे बादशाह जो ईअं कोन मञींदा देग तेल जी गरम करायो देग तेल जी गरम कराई वई वॾे भाउ खे घुरायो वियो बादशाह चयो अञा बि तोखे मोकिलियो आहे ॾिस देग जो तेल केतिरो गरम आहे छा ख़्याल आहे जे तोखे बचणो आहे कलमो छॾे ॾे आमिना जे लाल जो नालो वठणु छॾे ॾे चवण लॻो बादशाह हीअ न मारो न रीत जीअं सैण मटाइनि सोन ते अची उमरकोट में गंज सुकान कुरीत हीअ पखन वारी रीत मारियनि से न मटियां सुभान अल्लाह सुभान अल्लाह वो जवान देग जे हवाले थी वियो मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो शहीद थी वियो उनजे हालत खे ॾेखारण जे लाइ ॿिए विचट भाउ खे घुरायो वियो बादशाह चवण लॻो ॾिस तुंहिंजे भाउ ज़िद कयो कहिड़ो हाल थियो आहे चवण लॻो बादशाह पंहिंजी अखियुनि सां न ॾिस मुंहिंजी अखियुनि सां ॾिस मुंहिंजो भाउ त जन्नत जो सैर करे रहियो आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह बादशाह चवण लॻो तुंहिंजो ख़्याल छा आहे कि मुंहिंजो बि साॻियो भाउ वारो ख़्याल सरण पकड़ मंज़ूर आहे अल्लाह जे महबूब सां बेवफ़ाई करणु मंज़ूर आहे सिर ॾेई छॾींदुसि मुंहिंजा प्यारा चवण लॻो आऊं कीअं छॾियां सूमरा चन पहाड़नि जी पचार जड़ जनी जी जान में लॻी लीह लोहार मेखूं मोहबत संदियूं हींअरे मंझ हज़ार हे पखाई पहाड़ मूं ॾिठे के ॾींहं छा सुभान अल्लाह वो विच वारो भाउ बि कुर्बान थी वियो इहो भाउ जेको नंढो आहे उनखे आंदो वियो बादशाह चयो तूं नंढड़ो जवान आहीं मसे मसे तो जवानी माणी आहे अञा त तो दुनिया ॾिठी कान्हे का तुंहिंजे लाइ वच्छा मोकिलियो आहे तूं ई बाद अची वञ कलमो छॾे ॾे इस्लाम छॾे ॾे अल्लाह रसूल खे छॾे ॾे तुंहिंजे लाइ सभु कुझु आहे चवण लॻो बादशाह न माण्हू घुरनि माल पर मां सभिनी घुरां सुपरी दुनिया ते दोस्त तां फिदा कयां फ़िलहाल पोइ मूंखे नाम निहाल ते महबूब जो सुभान अल्लाह वज़ीर आयो वज़ीर चवण लॻो बादशाह हिन खे अञा दुनिया जी ख़बर ई कान्हे का मुझे हवाले कर
मां टिन ॾींहंनि में हिनखे संदसि दीन खां फेरे ईंदुसि मुंहिंजी न्याणी आहे जेका हिन रूम जे मुल्क में पहिरियों नंबर हसीना सिर्फ मुंहिंजी न्याणीअ जे चेहरे ते निगाह पवंदी दिलि ॾेई वेही रहंदो बादशाह मुसलमानी छॾे ॾींदो ईमान तां हथ खणी वेंदो अहिड़ी त मुंहिंजी सुहिणी शहज़ादी आहे बादशाह चवण लॻो वज़ीर जेतिरी तुंहिंजी उमिरि आहे एतिरो मुंहिंजो तजुर्बो आहे हे पुठिते हटण वारा जवान न आहिनि त बस मंगाई जाती है सीनों में छुपाई जाती है तैबा से मंगाई जाती है सीनों में छुपाई जाती है तौहीद की मैं प्यालों में नहीं नजरों से पिलाई जाती है तौहीद की मैं प्यालों में नहीं नजरों से पिलाई जाती है सुभान अल्लाह बादशाह चवण लॻो अवां मदीने जे साईं में ॾिठो छा आहे चवण लॻो बादशाह इहा ॻाल्हि न पुछ अब मेरी निगाहों में अब मेरी निगाहों में जचता नहीं कोई अब मेरी निगाहों में अब मेरी निगाहों में जचता नहीं कोई जैसे मेरे सरकार है जैसे मेरे सरकार है वैसा नहीं कोई अब मेरी निगाहों में अब मेरी निगाहों में जचता नहीं कोई अब मेरी निगाहों में अब मेरी निगाहों में नारे तकबीर प्यारा मुसलमान भाइयों वजीर चवण लॻो बादशाह सिर्फ तेरा तूं छॾ ॾिसतमा इस्लाम खां ॿाहिरि कढां थो या न बादशाह चयो ठीकु आहे तेरा तूं वठी वञ टे ॾियारा तोखे महलत आहे जंहिं वक़्त में वज़ीर हिन जवान खे वठी पंहिंजे बंगले आयो आहे ख़ाली कमरे में बंदि करे ॿाहिरां कुंडी लॻाई जॾहिं सांझी वारो टाइम थियो आहे पंहिंजी न्याणी खे चयाईं मुंहिंजी शहज़ादी मूं तुंहिंजे लाइ शिकार आंदो आहे मुहम्मदी ग़ुलाम आहे मुस्लमान आहे मोमिन आहे उनखे कंहिं हिसाब सां पाण वारे दीन में आणो आहे वज़ीर जी न्याणी चवण लॻी बाबा हे मुझे आदि अख जो खेल आहे हे त मुझे लाइ रांदीकड़ो आहे ख़ैर आहे मां अॼु रात हिन जो कमु करे छॾींदुसि सिज लथो आहे कुंडी खोले अंदर जो आई आहे ॾिसे त जवान वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुजदन व क़ियामा अल्लाह जो बानो नमाज़ तो एक नफल खत्म जो नफल शुरू एक नफल खत्म जो नफल शुरू मिठाई साहब एरन जे ला फरमायो आ त कशे तेल कशा अदा दे लकऊं बरा लाहुती लतीफ ते तन खे दियल तसा पो गुरु जे गसा पासे कन न पान खे सजी रात वज़ीर जी न्याणी अखियूं ठपींदी रही सुबुह जो फजर जो थी ना उम्मीद थी मोटी पी पुछण लॻो छा छो मुंहिंजी शहज़ादी चवण लॻी रात शायदि मुसलमान जी इबादत वारी रात हुई लोणू ई कोन हयाई निहारी कोन त आई आया आयो आहे पुठिते तवज्जा कान्हे ॿी रात ॾिसां थी जॾहिं ॿी रात आई वरी ॿी कमरे में वज़ीर जी न्याणी आई जे निहारे त अल्लाह जो बानो नमाज़ में आ खुदा जी इबादत में आ शाह फरमाए तो तन तस्बीह मन मणियो दिल दंबूरो दिल कंजू से कल्ब जो वहदत सुर वजल वहदहू ला शरीक ल इहो राग रगल पुसता
पर सुहन निंद इबादत जल जी सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि मुसलमान भाइयों ती रात खाली मोटी वही ती रात आई तो महबूब मदीने वाले सैयद जो गुलाम नमाज आधी रात थी इच्छाई मुझी भी इज्जत जो मसलो मुझे बाबे जी भी इज्जत जो मसलो बादशाह वठो अज टी रात पूरी थियण वारी आ वच वठी जी जवान सलाम वरायो अग्यां थी वेही रही चवण लगी ओ जवान सिर्फ एतिरो ॿुधा हिन रूम में मूं जहिड़ी बि हसीना काने का ॿी का आहे जी तुंहिंजी दिलि खसी आहे जंहिंजी मोहब्बत में एॾो बेकरार आहे मूंखे नालो त ॿुधाओ जवान चवण लॻो भाई साहबा हे जे मुंहिंजी दिलि वरती आहे सो रूम जो न आहे यमन जो न आहे सो मदीने जो महबूब आहे जंहिंखे मां दिलि ॾेई वेठो आहियां सिर्फ़ मां आशिक न आहियां जंहिंजो जग जहान आशिक आहे अहिड़ो जवान आहे जो नबियों में नबी ऐसे के खत्मुल अंबिया ठहरे हसीनों में हसी ऐसे के महबूबे खुदा ठहरे हसीनों में हसी ऐसे के महबूबे खुदा ठहरे मुहम्मदुल सय्यदुल कौनैन व सकलैन वल फरीक़ैन मिल उर्बिन व मिल अजमी मौलाया सल्लि व सल्लिम दाइमन अबदा हबीबी का खैर खल्क़ कुल्लहिम मौलाया सल्लि व सल्लिम दाइमन अबदा हबीबी का खैर खल्क़ कुल्लहिम या अकरमल खल्क़ माली मन अलूज़ु बिही सिवाक इंदहुल हादिसिल अममी मौलाया सल्लि व सल्लिम दाइमन अबदा हबीबी का खैर खल्क़ कुल्लहिम मदीने की न्याणी तू छाई मुझे महबूब जे सामूं यासीन सुभान अल्लाह जे सूह जो रब कसम खयो और दुआ जे चेहरे जो रब कसम खयो वल्लैल इज़ा सजा जे कारन जुल्फन जो रब कसम खयो ला अमरुक जी जवानी जो रब कसम खयो ला उक़सिमु बिहादल बलद व अंत हिल्लुम बिहादल बलद जी शहर में रहो शहर जो रब कसम खयो न्याणी तुझे समझ खाई गाल परे आ जी महबूब वट मुझी दिल आ वो अड़ो महबूबा जो कोई मिसल न मेरे जानी दी हाय हाँ वाह कोई मिसल न मेरे जानी दी रब कसम खादा है दी चढ़ दी जवानी दी चढ़ दी जवानी दे करा गल की खजीने दी करा गल की खजीने दी सारी दुनिया खांदी खैरात मदीने दी खैरात मदीने
छोकरी मुझे महबूब तो ठोई ना है सदका खाजा गुलाम फरीद तो वाणी ओ शादी थी घोटे तन के चई अवा जो कोट हुआ कोट मिठन खा हुन पासे आ आऊं पंजो मुर्शिद मनींदो आया खाजा गुलाम फरीद मेहरबानी थे जने जन रवानी थे तो कोट मिठन वट थोरो झलजो तो मां पंजी न्याणी के वठी साईं खां दुआ कराए ओ तवा सा गवाई जो ठीक जई वक्त में पार तैयार थी काफिलो हलो जन हली जरे कोट मिठन आया जिते इश्क जो मरकज इश्क जा बादल पे वठा साईं तो फरमाए हर वेले में को टांग सजन दी मैं रो रो कांगी उडारा फाला पवा ते कासद भेजा मेरा थी गया हाल बीमारा मुझको रंग सावा पीला मेरे अंदर दर्द हजारा गुलाम फरीदा मैं इवे रोवा जिवे बिछड़ी पूंज कतारा सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मुझे प्यारा आदमी मदीने जे सही जी रुहानी में फरमे जरे ख्वाजा गुलाम फरीदी दुआ मदीने जा सही फरमाइदान अश्क जो बादशाह ख्वाजा साहब जरे कोट मिठन आयो हिन पंहिंजी न्याणी खे सवारी ता लाए हाणे वठियो पियो वञे साईं जी दरबार में पर न्याणी खे समझाईंदो पियो वञे मुंहिंजी न्याणी हे वॾो पीर साहब आ दुआ पिट जो घर आ हिते पाण न ॻाल्हाइजां कंधड़ो झुकाए वेजां जे साईं तोखां को सवाल करे त ॿुधाइजां न त ख़ामोश रहिजां हर बर न कजां ठीक आ जी वक़्त में से ख्वाजा साहब जे साम्हूं आया न्याणी खे वठी वेठो मुंहिंजा प्यारा ख़बरूं अचूं छो साईं फरमायो हिन तुंहिंजी न्याणी जी शादी थी आ साईं हाउ हिन न्याणी जी शादी थी आ त न्याणी वरी साईं ख्वाजा गुलाम फरीद ॾे निहारे चई त साईं ख्वाजा साहब तुंहिंजी शादी थी आ या न ख्वाजा साहब तुंहिंजी शादी थी आ त पीउ खूब ठही सघे छा मूं तोखे सम्झायो त पाण न ॻाल्हाए पर छोकिरी जो ॻाल्हाए वेठो साईं फरमायो हाउ न्याणी मुंहिंजूं ॿ शादियूं थियलूं हिक शादी कोट मिठन में आ ॿी शादी मदीने में आ ये मोहम्मदी सुन्नत वारी शादी आ बाकी ईमान वारी शादी मुझे मदीने वाले घोट सां थियल आ न्याणी चयो भला एॾो घोट परे मदीने हित हुजे हा त भला पोइ मां बि ॾिसां हा तोखे पंहिंजो घोट बि ॾेखार एॾो परे साईं फरमायो वञी छो वणकार हित न ॻोल्ही हो त न्याणी चवण लगी ख्वाजा साहब मेहरबानी थिए त भला पंहिंजे घोट खे घुरा ॾिसूं साईं फरमायो माई तुंहिंजे घोट मुंहिंजे घोट में रात ॾींहं जो फ़र्क़ु ونذيرا وداعيا الى الله باذنه وسراجا منيرا سبحان الله سخی سلطان محمد बाबू फरमाइंदो चढ़ चलो
रोशना कर रोशनाई तेरे तारे जिक्र करेंदे हूँ तेरे जिहा कई चल चढ़ दे साडे सजना बाज अंधेरा हूँ छोकरी मुझे घोट तुझे घोट में फर्क न साईं अज मेहरबानी कर वरी अलाए कोट मिठन अचण थे या न थे अज आया आहियूं सांग सां मां बि पंहिंजो घोट थी घुरायां तूं बि पंहिंजो घोट मदीने खां घुरा जे वेझो अची सघे थो त घुरा मुंहिंजा दी दोस्त बुजुर्ग हुब्बे अहमद अज़ल ही से सीने में है मैं यहाँ हूँ मेरा दिल मदीने में है मैं यहाँ हूँ मेरा दिल मदीने में है फूल तो फूल क्या कांटों में भी हुस्न है फूल तो फूल क्या कांटों में भी हुस्न है लुत्फ से बढ़कर मदीने में है लुत्फ से बढ़कर मदीने में है और ऐसी खुशबू नहीं है किसी फूल में ऐसी खुशबू नहीं किसी फूल में जैसी मेरे नबी के पसीने में है जैसी मेरे नबी के पसीने में है साईं फरमायो छोकरी जे करी अड़ी गाल आ त घोट वठिया हे पुछाण जो पी ठूठू इशारा छॾ न गाल खे पर गाल जो मुंहिंजा प्यारा खुली हिन लोईअ ताईं पती साईं फरमायो वञ जंज बि वठिया घोट बि वठिया मुंहिंजा प्यारा जंज अची दरबार में दाख़िल थी घोट बि माईअ जो अची वियो हज़रत साईं ख़्वाजा ग़ुलाम फरीद मदीने ॾे महाल कयूं मुंहिंजे महबूब जी दिल में खुदा को प्यार पैदा कर मुझे महबूब जी दिल में खुदा को प्यार पैदा कर मुखे सारे सफारे एड़ो इसरार पैदा कर मुझे महबूब जी दिल में खुदा को प्यार पैदा कर मुझे महबूब जी दिल में खुदा को प्यार पैदा कर आला हज़रत रहमतुल्लाह अलैह फरमायो उनकी महक ने दिल के गुलचे खिला दिए हैं उनकी महक ने दिल के गुलचे खिला दिए हैं जिस राह चल पड़े हैं जिस राह चल पड़े हैं रोते हंसा दिए हैं रोते हंसा दिए हैं अल्लाह क्या जहन्नम में अब भी न सर्द होगा अल्लाह क्या जहन्नम में अब भी न सर्द होगा रो रो के मुस्तफा ने रो रो के मुस्तफा ने दरिया बहा दिए हैं रो रो के मुस्तफा ने दरिया बहा दिए हैं साईं मदीने दे मार करे अर्ज़ कल मुंहिंजा सोना महबूब मदीने वारा घोट हेॾां भेटूं शुरू थी वयूं सोना जन आई आ तव्हांखे ॾिसण चाहिनि था मुंहिंजा महबूब सुना है आप हर आशिक के घर तशरीफ लाते हैं सुना है आप हर आशिक के घर तशरीफ लाते हैं
धोरियां पगड़ियों अंदर छाया साजन सब जमार मत गोली थी गुजारियां सुभान अल्लाह अल्लाह ने महबूब फरमायो ख्वाजा साहब जिन जवान के चोला क्यों बंद कलमा जादो साईं क्यों बंद करायो ते वक्त में साईं मदीने दा मीर कोट मिठन आया मुझा प्यारा साईं के फरमायो अचो त क्यों खोली जिए जो क्यों खोलियो साईं दे तेरे पाक दे सिर्फ हिकड़ी नजर पई फटकंदा ढाहू कंदा किरंदा में अजर कुकड़न में सीरूं पे जी वयूं पिताजी साहब फरमाए दरबार चल हाय हाय छोरी छड़ छपरी है बारो चल पानी पानी छोरी छड़ छपरी है जानब चहरो जग में मिया जानब चहरो जग में मिया ना है ओ सानी छोरी छड़ छपरे है बारो चल बांधी बांधी छोरी छड़ छपरे अल्लाह जा महबूब रवाना थिया तेरे होश में आया साईं उन न्याणी खां पुछो ए ख़बर असां जो घोट तोखे कीअं लॻो चवण लॻी लाए त वया मुयखे लोरी लाए त वया मुयखे लोरी घोरी मुझी जिंदगी जतन का लाए त वया मुयखे लोरी लाए त वया मुयखे लोरी घोरी मुझी जिंदगी जतन का सुतड़ी हुयस अल्लाह से जते सुतड़ी हुयस अल्लाह से जते उन तेरी वठी वयम जोरी तेरी वठी वयम जोरी घोरी मुझी जिंदगी जतन का छड़े प्यारे छोरी छपर छड़े प्यारे छोरी घोरी मुझी जिंदगी जतन का हटियूं शाह लतीफ चलो हित जो घोट लतीफ चमिया हीरे लाए वयम होरी हीरे लाए वयम होरी घोरी मुझी जिंदगी जतन का सुभान अल्लाह सभई कलमू पढ़ंदा विया मुसलमान थींदा विया मुजादी दोस्तो साईं फरमायो छोकरी कीअं लॻो मुंहिंजो घोट न्याणी चवण लॻी मूं लखे घोट ॾिठा पर तुंहिंजे घोट जहिड़ो घोट आहे कोन को वाह 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 उन नौजवान वज़ीर जी न्याणी खे चयो तो अञा मुंहिंजो घोट ॾिठो ई कोन्हे मुंहिंजो महबूब ॾिठो ई कोन्हे न्याणी चवण लॻी जे मूंखे ॾेखारींदमा तोसां हलण जे लाइ तयारु आहियां मां सोचां पई त हिन मुल्क में मूं जहिड़ी हसीना कोन्हे लॻे थो त ॿियो को हसीना त ॾिसणु खपे जवान चवण लॻो ॿ घोड़ा वठी आ ॿ घोड़ा काए आई हिक घोड़े ते पाण ॿिए ते मुस्लमान जवान सवार थियो उन रूम जे मुल्क मां हलिया हली जॾहिं ॿाहिरि निकिता सुबुह ॾींहुं थी वियो साम्हूं ॾिसनि त हिकिड़ो लश्कर पियो अचे मुंहिंजा प्यारा न्याणी डिॼी वई त बाबा जो लश्कर पियो अचे हिन जवान चयो फिक्र न कर
जेसताईं मुझी जान में जाना तुझे वार खे भी लोडो कोने दो फिक्र न कर जेसताईं काफिलो लश्कर अॻियां अचियो लश्कर जो जेको अॻियों घोड़ो हो उन घोड़े ते मुंहिंजा प्यारा अहिड़ो जवान सवार हो जंहिंजे चेहरे में निहारो कोड़ पियो वञे हिन न सुञातो पोइ घरनि ते भाइर हा उहे हिन ई जा भाइर हा चवण लॻो तव्हां त हलिया विया भाइर चवण लॻा क़ुरान कोड़ पियो थिए वला तक़ूलू लिमन युक़्तलू फी सबीलिल्लाह अमवात बल अहया वलाकिन ला तशऊरून खुदा फरमाए थो शहीद जीअरान असां जीअरा आहियूं अदा हे अॻे घोड़े ते कहिड़ो जवान आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो त भाइर चवण लॻा हे करबला जो सुल्तान इश्क मोहब्बत जो बादशाह सुनो हुसैन जंहिंजे लाइ चवंदा आहियूं त कुल वेझण थी वियो वसंदो ककर हुसैन कुल वेझण थी वियो वसंदो ककर हुसैन महबूब जे बचन मूं कंहिंखे त कस लॻी महबूब जे बचन मूं कंहिंखे त कस लॻी वसंदे ककर हुसैनी दोस्तों के हुसैन हज़रत निज़ामुद्दीन औलिया रहमतुल्लाह अलैहि नंढड़ो अम्मा वठी मदरसे में उस्तादन खे चई त मां पंहिंजो छोकिरो दाख़िला जे लाइ आंदो आहे क़ुरान पढ़ायो इल्मु पढ़ायो वॾे उस्ताद फरमायो माई साहब छॾे वञ पढ़ाई हले पई ख़तम थींदी तुंहिंजे पुट खां सवाल थींदो जेकॾहिं लाइक़ु हूंदो त दाख़िला थींदी तव्हां भली वञो माई साहबा हली आई साईं मदरसे में रहियो दुआ कयो रब असांखे बि पंहिंजा बच्चा पढ़ाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए स्कूल जो इल्मु पढ़ायो जाइज़ आहे नाजाइज़ कोन्हे छो त साईं साइंस वग़ैरह जे इल्म जे लाइ त चीन वञण जो हुकुम कयो हालांकि चीन में को कुरानी इल्मु कोन्हे उते साइंस जो इल्मु हुयो उहो सिखो मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो बहरहाल वो इल्मु बि ज़रिए माशा पढ़ायो पर फ़र्क़ु वाज़े आहे सुबुह जो उथंदो स्कूल जा तालिब इल्म छेला पुठनि ते मुंहिंजा प्यारा 10 किलो किताबनि जो वज़न आहे पुठीअ ते पर जेकॾहिं सुबुह जो नियाणी या मुंहिंजा प्यारा को ॿार क़ुरान पढ़ण जे लाइ मदरसे में वेंदो स्कूल वारा किताब पुठीअ ते क़ुरान सीने सां सुभान अल्लाह सीपारो सीने सां इहो इशारो आहे हे पोयूं इल्मु हिते रहिजी वेंदो ही इल्मु अॻिते हलंदो सुभान अल्लाह क़ुरान पढ़ायो पंहिंजे बच्चनि खे मदरसनि सां तावुन कयो मुंहिंजा प्यारा मदरसा आबाद कयो अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अबू हुरैरा पढ़ ऐं पढ़ा अर्ज़ की सोना फ़ाइदो मुंहिंजे हबीब फरमायो पढ़ाइण वारो या पढ़ण वारो जॾहिं गुज़ारे वेंदा माण्हू दफ़न करे मोटंदा मलाइक आसमाननि खां ईअं दौड़ी हेठि लहंदा ऐं उन्हनि जे क़ब्र जी ज़ियारत कंदा जीअं अवां मके मदीने जे तरफ़ डोड़ंदा क़यामत जो ॾियारो थींदो मुंहिंजा प्यारा हाफ़िज़े क़ुरान ईंदो नाज़रा ईंदा उहे अर्ज़ कंदा रब असांजी जाइ किथे आहे अल्लाह पाक फरमाईंदो 6666 आयतूं क़ुरान जूं 6666 जन्नत जा तबका आहिनि क़ुरान पढ़ंदा वञो मथे हलंदा हलो पढ़ंदा वेंदा बेहिश्त खुटी वेंदो अर्ज़ कंदा रब क़ुरान खुटी वियो
24 डाका खुटी विया मां अल्लाह फरमाईंदो अवां जी मंज़िल अञा बि मथे आहे कुरान जा कारी कुरान जा हाफ़िज़ मुजादी दोस्तो बुजुर्गो जी पंहिंजे बच्चे खे कुरान पढ़ायो क़यामत जे ॾियारे उन जे मथे ते अल्लाह पाक पंहिंजे कुदरत वारे हथनि सां ताज रखंदो मुबारकूं ॾींदो एॾी नेमत खां महरूम न थियो पंहिंजे बच्चनि खे दीन सेखारियो अल्लाह जे हबीब फरमायो सॼी रात जे नफ़लनि खां सिर्फ़ पंहिंजे बच्चे खे हिकिड़ो अख़लाक सेखारी त सॼी रात जे ओजागे खां हिन जो सवाब ज़्यादा आहे सही फरमायो सॼी रात जे ओजागे खां हिकिड़ी कुरान जी आयत सिखी वठे उन जो सवाब ज्यादा है अलगर्ज मुझा प्यारा हजरत निजामुद्दीन औलिया मदरसे जे अंदर वेठा आहिनि जॾहिं छुट्टी थी मोकल थी उस्ताद घुरायो निजामुद्दीन हलिया निजामुद्दीन रहमतुल्लाह अलैह आयो फरमायो पुट ॻाल्हि ॿुध असांजे मदरसे में 2 इल्म पढ़ाया वेंदा आहिनि हिकिड़ो महबूब थियण जो ॿियो मुहिब थियण तू महबूब थींदे या मुहिब थींदे एक सवाल साईं अर्ज कयो मुझा पाक मुझा उस्ताद मां अज ताईं को भी कम अम्मा जे पुछे बगैर न कयो इजाजत दे मां पंहिंजे अम्मा खां पुछी अचां साईं फरमायो वञ हाणे अचे पियो पंहिंजे घर त घर आहे मदरसे